तव्हां मूंखे ॾाढो परेशान करे छॾियो। ॾिसो मां तव्हांजो बॉस आहियां, तॾहिं बि तव्हांखे मुंहिंजो कोई अहसासु कोन थो थिए। तव्हां का ॻाल्हि मुंहिंजी मञण लाइ तयार ई न आहे। सर तव्हां मुंहिंजा बॉस आहियो ऐं ऑफिशियली किथे बि कम में मां तव्हांखे इनकार नथी करे सघां, पर ज़ाती न तव्हां मुंहिंजे मसइलनि में दख़ल अंदाज़ी करे सघो था ऐं न वरी मां। मिस रोशना, तव्हांखे मुंहिंजी का पर्सनल का बि अहमियत कोन्हे का। असां गॾु खाऊं पीऊं था, घुमूं फिरूं था, गॾु ऑफिस में कमु था करूं। वॾी ॻाल्हि इहा आहे त मां तव्हांखे चाहियां थो, पोइ तव्हां मुंहिंजी ॻाल्हि कंहिंखे अहमियत नथा ॾियो। सॉरी, तव्हां पंहिंजी चाहत पाण वटि रखो। जेकॾहिं मूंखे हिते वणियो त मां कमु कंदसि, न त मां हितां हली वेंदसि। ओके, ठीकु आहे, जीअं तव्हांखे वणे उहे कयो, पर लिसन, जानिब जी सपोर्ट करणु छॾे ॾियो। सॉरी सर, जेसीं ताईं जानिब बाज़ियाब न थींदो तेसीं ताईं आउं हुनजे सपोर्ट में लिखंदी रहंदसि। रोशना तूं सम्झे नथी। तुंहिंजी जानिब जे सपोर्ट करण जे करे सॼो बर्डन मुंहिंजे मथां थो अचे। ट्राई टू अंडरस्टैंड। सर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त सम्झायो, जानिब खोरू आहे, स्मगलर आहे या वरी डकैत आहे जो हू कंहिं बि सूरत बाज़ियाब थियणु न घुर्जे? जे बाज़ियाब थी आयो त सवे माण्हुनि जा सर धड़कांदार करे छॾींदो, ही दरिया रतु रत करे वेंदो। सर मां जानिब खे सुञाणियां थी। सर हू छोरो छिनो यतीम आहे ऐं आर्ट हुनजी फील्ड आहे। सच चवणु हुनजी आदत आहे, उहो ई सच जेके अव्हां जहिड़े ऑफिसर ऐं भोतारनि खां बर्दाश्त नथो थिए। मिस रोशना, तूं इलाही ओवर पई वञे। सर अव्हां जीअं बि सम्झो, जेसीं ताईं जानिब बाज़ियाब न थींदो तेसीं ताईं मुंहिंजी आङुरियूं चुरपुर कंदियूं रहंदियूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।